वारे में पैरामेडिकल स्टाफ पारां ॿारनि खे उरड़ी ऐं बचाव वारा टुका लॻाइण लाइ सरकारी अस्पताल खां MS डॉक्टर इमामुल तुनियो PP तालके सदर रियासती नबड़ो इरशाद बुरड़ो पूनम अब्बासी जी अॻवानी में जागृता रैली कढी वई, जिते अॻवाननि सिंध न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रुबीला मुहिम 15 तारीख़ खां शुरू थी रही है। हर जो ॿार 5 सालनि जो वठी 5 महीननि खां वठी 9 महीना प्लस 15 सालनि ताईं इन उमिरि जे ॿार खे लाज़मी टुको लॻाराइनि। ऐं छा करे रुबीला अहिड़ो वायरस आहे जेके ॻोराहारी औरत खे थींदो, उनजो ॿारु जेको पैदा थींदो माज़ूर थींदो। माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त 9 महीननि खां जो ॿारु 15 सालनि ताईं खे टुको ई लाज़मी लॻाइणो आहे, जेको सिंध गवर्नमेंट ऐं WF वारनि गॾिजी हिकिड़े पाण में शराकत करे ऐं हिकिड़ी मुहिम हलाई आहे। ऐं हिकिड़ो तमामु हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ी शइ आहे त बचपन खां ई जेकॾहिं का उरड़ी बीमारी या अॻे ॾिसंदा उरड़ी बीमारी उन को इलाजु न हूंदो त हू हाणे बिल्कुलु उन इलाजु अची वियो आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए इतलाह थो कजे त मीज़ल्स रोबीला असांजी जेको आहे ॿ बीमारियूं जेके ॿारनि में तमामु ख़तरनाक हद ताईं जेको आहे फैलिजनि थियूं ऐं उन बीमारियुनि जे फैलजण सां ॿारनि जो मौत बि थिए थो। उन ॻाल्हि खे नज़र रखंदे सिंध गवर्नमेंट असांजी पंहिंजी कैंपेन शुरू कई आहे, जेकी 15 तारीख़ खां 27 ताईं जारी रहंदी। उन्हनि जो उहो चवणो हुयो त मासूम ॿारनि खे खुसरे ऐं उरड़ी जा बचाव वारा टुका लॻाराए सिंधियुनि जी हयातनि खे ख़तरे खां बचायो वञे। कैमरामैन इरफान सुमर सां गॾु असगर मिरासी, सिंध TV न्यूज़।